साईं गुलाम रसूल महर साहब असांजे मरकज़ी सदर गुलाम रसूल महर साहब जन खे पिंडाल में अचनि ते दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो। साण गॾु असांजो मोहतरम साईं मोहम्मद रफ़ीक जरवार बि मौजूदु आहे, जंहिंखे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। ऐं गॾोगॾु ॿिया बि जेके मौजूदु महिमान पिंडाल में दाख़िल थिया आहिनि, उन्हनि सभिनी खे दिल जे गहराइनि सां भलीकार चऊं था। ऐं बाक़ाइदगी सां असां शाबू कढूं ऐं साईं मोहम्मद जुमन जरवार खे गुज़ारिश कंदुसि काची स्टेज ते वियल साईं मोहम्मद जुमन जरवार जंहिंजे लाइ काच सजायो वियो आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त भरपूर तालियुनि सां उनजो इस्तक़बाल कनि। असांजे हिन तक़रीब जो सदर साईं मोहतरम गुलाम रसूल महर साहब जन खे बि संगत में जोर सां गॾु रहिया आहिनि। साईं रफ़ीक वारनि सां मोहतरम करीम रोस्तमानी खे ऐं दोस्तनि खे हिन पिंडाल में अचण ते भलीकार चऊं था। दिल जे गहराइनि सां खेनि वेलकम चऊं था ऐं गुज़ारिश करूं था त एज़ाज़ी महिमान जी सीट संभालीनि। सैफुल्ला खे गुज़ारिश आहे त कलावत कलाम पाठ करे। सैफुल्ला अमानलाल महर साहब जन खे गुज़ारिश आहे त पाण स्टेज ते अचनि। अमानलाल महर साहब, सिकंदर मिर्ज़ा साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बुल मशरिक़ैनि व रब्बुल मग़रिबैन फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان فبأي آلاء